बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। जैकब न्यूज़ 7 पारां तमाम आलम इस्लाम खे ईद मुबारक। पेश आहिनि हिन वक़्तु हेडलाइन। चुल्ह जे इलाइक़े नज़रबाह वेझो ॻोठ बाऊच जाफ़री में शामोर जाफ़री जी 7 वरनि जी मासूम न्याणी हुरमत जाफ़री भित किरण सबबि दॿिजी फौत थी वई। वाक़े बाद संदसि घर वारनि जूं ईद वारियूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। छुड में नादरा ऑफिस वेझो बलोच कॉलोनी जे रहवासी नौजवान मुनीर अहमद नसीरानी जो तशद्दुद थियल लाश हथ। इत्तला ते पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी वारिसनि खे इत्तला करण बाद तालका अस्पताल मुंतकिल करे छॾियो, जितां पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कयो। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच करे रहिया आहियूं, कारण मालूम न थी सघियो आहे। छुल वेझो बछड़ो में तेज़ रफ़्तारी सबबि मोटरसाइकिल स्लिप थियण जे नतीजे में ॻोठ सैयद दामन शाह वासी 4 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि वेझे ख़ांगी अस्पताल पहुचायो। ज़ख़्मियुनि में रियाज़ अहमद, अब्बास अली, अब्दुल वाहिद सरकी ऐं गुलज़ार शामिल आहिनि। सॼे मुल्क जियां बहादुरपुर में भी ईद उल अज़हा मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। सुन्नत इब्राहिमी जे पैरोकारनि ईद नमाज़ बाद जानवर भी क़ुर्बान कया। गाज़ी अहमद जे क़दीमी क़ब्रिस्तान सैयद फाज़ल शाह बुखारी ते बाअसर माण्हुनि पारां कब्ज़ो करण ख़िलाफ़ कब्ज़ा हटायो कमेटी पारां ईद ॾियारे बि जान मोहम्मद कलियार, वहीद चांडियो, कुर्बान लाशारी, बशीर जोखियो, अब्दुल कादिर उर्फ बाबू भाई खिलजी ऐं ॿियनि जी अॻवानी में तालका प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। संदन चवणु हो त शहर जे क़दीमी हाजी सैयद फाज़ल शाह क़ब्रिस्तान जी जनाज़ा गाह ते पठाणनि चौधरी ॾेई कब्ज़ो करे छॾियो आहे। कब्ज़ो ख़त्म न करायो वियो त गवर्नर हाउस आॾो धरणो हणंदासीं। हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां।